अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व युतइमूना अत्ता'म अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अली अंत बिमंज़िलति हारून मिन मूसा फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अली अंत अख़ी फ़िद दुनिया वल आख़िरह सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करके तुझे मैं याद अली रखता हूँ दिल शाद अली, करके तुझे मैं याद अली रखता हूँ दिल शाद अली। खुल्द की जो सरदार बनी तेरी है औलाद अली, खुल्द की जो सरदार बनी तेरी है औलाद अली। हक तेरा किरदार अमल सच तेरा इरशाद अली, हक तेरा किरदार अमल सच तेरा इरशाद अली। दुश्मन तेरे मुर्दाबाद तू है जिंदाबाद अली। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जे फज़ल व करम सां तवां असां हिन मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में पंहिंजे रब खे राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तवां असांजे हिन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर व मक़बूल फरमाए। मुझा मुहतरम दोस्तों,
चूंकि असां जमियत उलमा इस्लाम वारनि जे मथां माण्हू इल्ज़ाम हणंदा आहिनि त ही जमियत उलमा इस्लाम वारा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे नाहिन मञींदा ऐं ॿियो इल्ज़ाम इहो हणंदा आहिनि त ही जमियत उलमा इस्लाम वारा शेरे खुदा सैयदना अली करमल्लाहु वजहु खे नाहिन मञींदा। अॼु हिन मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जे तवसुत सां मां खे पंहिंजे अकाबिरीन जो अक़ीदो पंहिंजे अकाबिर जो फ़लसफ़ो ॿुधाइण अर्ज़ करण घुरां थो पियो त उहो अली जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल फरमाए जंहिंजे शान खे बिनी जहाननि जो सरदार नबी जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान करे उन जो इनकारी केर थो थी जेको उन जे शान जो इनकार कंदो मुंहिंजो ऐं मुंहिंजे अकाबिर जो अक़ीदो इहो आहे त इहो शख़्स मुसलमान नथो थी सघे, इहो शख़्स काफ़िर आहे। मुंहिंजा मुहतरम दोस्तो उहो सैयदना अली करमल्लाहु वजहु जंहिंजे शान में अल्लाह तबारक व तआला आयतूं नाज़िल फरमायूं फरमाई वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा। अल्लाह तबारक व तआला तो फरमाए मुंहिंजा अहिड़ा बाना आहिनि ऐं उहो बानो सैयदना अली करमल्लाहु वजहु आहे जंहिंजे शान में अल्लाह तबारक व तआला इहा आयत नाज़िल फरमाई। रब तो फरमाए पाण खे ताम जी अशद ज़रूरत अथनि, तमाम घणी ज़रूरत अथनि, लेकिन इन जे बावजूद मिस्कीनन खे यतीमन खे ऐं क़ैदिन खे ताम था खाराइनि। ऐं मुंहिंजे मुर्शिद सैयदना अली करमल्लाहु वजहु जे शान खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन बयान फरमायो। साईं जन फरमायो त अंत बिमंज़िलति हारून मिन मूसा, ए अली तुंहिंजो ऐं मुंहिंजो मक़ाम, तुंहिंजो ऐं मुंहिंजो रिश्तो ईअं आहे जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जो हो। चूंकि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं तूर सीना ते वियो त पोयों पंहिंजो नाइब पंहिंजो ख़लीफ़ो हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुक़रर करे वियो। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं तव्हां असांजे आका जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत करण जो इरादो कयो त सैयदना अली करमल्लाहु वजहु खे फरमाई, ए अली हे मुंहिंजो बिस्तरो थी, हिन बिस्तरे ते आराम कर, हे फिलाणे जी अमानत थी, हे फिलाणे जी अमानत थी, हे फिलाणे जी अमानत थी। सुभाणे इहे सभई अमानतूं माण्हुनि ताईं पहुचाए करे उन खां पोइ तूं हिजरत जी सफ़र जे लाइ निकिरी पहुची। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो नाइब सैयदना अली करमल्लाहु वजहु खे बणाए, अमानतूं सैयदना अली करमल्लाहु वजहु जे हवाले कई। मुंहिंजा मुहतरम दोस्तो जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिजरत कई त हिजरत वारे सफ़र में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे पाण सां गॾु कयो। चवण सुभान अल्लाह। उहो अली जेको हुजूर जे बिस्तरे ते सुम्हे, उहो अली भी वॾे शान वारो, उहो अली, उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेको हुजूर
वाली वसल्लम जलसा हिजरत वाले सफर में रफीक सफर बणजे वो भी बड़े शान वारो वो अबू बकर सिद्दीक जेको गार जे अंदर हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बिस्तरो बणजे वो अबू बकर सिद्दीक भी बड़े शान वारो अल्लाह तबारक व तआला सहाबा के वडो मकाम अता फरमायो नबी अलैहि सलातो व सलाम जन फरमायो त असहाबी कन नुजूम फबि अय्यहिम इक्तदैतुम इhtदैतुम साईं ने फरमायो त मुंजा सहाबा सितारन वांगुर हैं जंहिंजी भी इक्तिदा कंदो तवा हिदायत वारा थी वे त सब सहाबा शान वारा हैं तिए सैयदना अली करमल्लाहु वजहू भी सहाबी रसूला अल्लाह तबारक व तआला उन्हीं के भी बड़ो मकाम अता नबी अलैहि सलातो व सलाम जरे हिजरत करे मदीने पहुंचा सहाबा इकराम की शान है नबी अलैहि सलातो व सलाम मुहाजिर सहाबा ऐं अंसार सहाबा में भाईचारो कायम कयो साईं जन फरमायो ए अबू बकर फिलानो अंसारी सहाबी तो जो भावा ए उमर फिलानो अंसारी सहाबी तो जो भावा ए उस्मान फिलानो अंसारी सहाबी तो जो भावा ए जुबैर फिलानो अंसारी सहाबी तो जो भावा ए तलहा फिलानो अंसारी सहाबी तो जो भावा ए बिलाल फिलानो अंसारी सहाबी तो जो भावा एड़े तरीके से नबी अलैहि सलातो व सलाम के जो भाव बनायो के जो भाव बनायो जने सैयदना अली करमल्लाहु वजहू सुबह जो अमानत पहुंचाए करे नबी अलैहि सलातो व सलाम जे खिदमत में पेश थियो सहाबा इकराम बैठा हैं सहाबा इकराम सैयदना अली करमल्लाहु वजहू के बुधाइन था ए अली अबू बकर के नबी अलैहि सलातो व सलाम फिलानो अंसारी सहाबी भा करे दिनो आ उमर के फिलानो अंसारी सहाबी नबी अलैहि सलातो व सलाम भा करे दिनो आ उस्मान के फिलानो अंसारी सहाबी नबी अलैहि सलातो व सलाम भा करे दिनो आ एड़े तरीके से सहाबी जने सोने अली साईं के ये बुधाइन पिया त सोनो अली साईं नबी अलैहि सलातो व सलाम जे खिदमत में पेश थी साईं जन के अर्ज तो करे साईं जिम्मेदारी भी पाण दिनो बिस्तरो भी पाण हवाले कयो ऐं अमानतू भी पाण मुझे हवाले कयो इहा जिम्मेदारी भी तमाम पाण दिनव लेकिन जने मदीने आयो अबू बकर के भी भाव दिनव उमर के भी भाव दिनव उस्मान के भी भाव दिनव तलहा के भी भाव दिनव जुबैर के भी भाव दिनव सहाबा के भाई दिनव लेकिन मुखे विसारे छॾियो तव नबी अलैहि सलातो व सलाम जन फरमायो या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरह ए अली तू दुनिया में भी मां मोहम्मद जो भाव आ आखिरत में भी मां मोहम्मद जो भाव चओ न सुभान अल्लाह सोने अली साईं जा आशिक ॾाढियां चओ सुभान अल्लाह त नबी अलैहि सलातो व सलाम जन सोने अली साईं के फरमायो या अली अंत बिमंजिलत हारून बिन मूसा तो जो मोजो रिश्तो इया तो जो मोजो मकाम इया जे हजरत मूसा अलैहि सलातो व सलाम ऐं हजरत हारून अलैहि सलातो व सलाम जो हो सुभान अल्लाह वो अली बड़े मकाम वारो आ जंहिं के सोरो बिनी जहानन जो सरदार मिलियो वो नबी जेको मस्जिद अक्सा में पहुंचे थो उते सब नबी मौजूद हैं सवालक अंबिया मौजूद हैं के जरूरत ना है जो मुसल्ले पे बीही करे इमामत कराए जने तवाए असा जो आका जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह पहुंचे थो त सब नबी अर्ज था कन त साईं मुसल्ले पे बीही करे असा जी इमामत कराए त सोने अली साईं के एड़ो सोहरो मिलियो जेको सभनी नबीयन जो सरदार वरी एड़ी रानी मिलेस जेका नबी अलैहि सलातो व सलाम जी प्यारी न्याणी जंहिंजे लाइ नबी अलैहि सलातो व सलाम जन फरमायो त फातिमा तो बिदअतुन मिन्नी फातिमा मुझे जिगर जो टुकड़ो आ ऐं साईं जन फरमायो सय्यदतुन निसा फातिमा ज़हरा साईं जन फरमायो मुझी प्यारी न्याणी फातिमा ज़हरा जन्नत जे औरतुन जी सरदार चओ न सुभान अल्लाह ऐं उहो अली जंहिंजा बचड़ा जंहिंजा शहजादा जन्नत जे जवानन जा सरदार चओ न सुभान अल्लाह नबी अलैहि सलातो व सलाम जन फरमायो सय्यदा शबाब अहलिल जन्नह
अल हसन वल हुसैन। साईं जन फरमायो जन्नत जे जवानन जा सरदार मुंहिंजा ॿई बचड़ा इमाम हसन ऐं इमाम हुसैन। त अल्लाह तबारक व तआला सैयदना अली करमल्लाहु वजहु के वॾो मक़ाम अता फरमायो। एॾो मक़ाम जेको मां बयान भी नथो करे सघां। सहाबा के अल्लाह तबारक व तआला वॾो मक़ाम अता कयो आहे। उन जे मक़ाम के कोई भी आलिम सगरो बयान नथो करे सघे, कंहिंखे ताक़त कान्हे। सिर्फ ऐं सिर्फ हर आलिम सगोरो इन लिस्ट में मदाहन जी लिस्ट में पंहिंजे नाले लिखाइण जे लाइ अचे थो पियो। मां भी इन मदाहन जे लिस्ट में पंहिंजो नालो लिखाइण आयो आहियां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तमाम असांजे हिन मारूज़ात के पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। मां जेको कुझु चयुमि अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।